करम मांगता हूँ, अता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे। नाज़रीन, राज टीवी ते ख़बर जो सिलसिलो जारी आहे। एक अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदा हलूं कराची मां त लाहौर खां कराची ईंदड़ मुसाफ़िर जहाज़ मॉडल कॉलोनी वेझो आबादी वारे इलाइक़े में किरी तबाह थी वियो आहे। नाज़रीन, एक अफ़सोसनाक ख़बर आहे, तव्हांखे ॾींदा हलूं लाहौर खां कराची ॾांहुं ईंदड़ मुसाफ़िर जहाज़ मॉडल कॉलोनी वेझो आबादी वारे इलाइक़े में किरी तबाह थी वियो आहे। जी नाज़रीन, बिल्कुलु तव्हांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त लाहौर खां कराची ईंदड़ मुसाफ़िर जहाज़ एयरपोर्ट वेझो मॉडल कॉलोनी आबादी इलाइक़े में किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 99 मुसाफ़िर ऐं 7 जेको आहे स्टाफ जो अमलो ॿुधायो पियो वञे। जी नाज़रीन, तव्हांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं कराची खां त लाहौर खां कराची ॾांहुं ईंदड़ मुसाफ़िर जहाज़ एयरपोर्ट मॉडल कॉलोनी वेझो आबादी इलाइक़े में किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 99 मुसाफ़िर ऐं जॾहिं त 7 जेको आहे अमलो ॿुधायो पियो वञे। इन हवाले सां असांजो नुमाइंदो हुते मौजूदु आहे बाग़ी सागर पवार, वधीक उनखां तफ़सील मालूम कंदासीं। जी बाग़ी, तव्हां हुते मौजूदु आहियो, छा हुते जा मंज़र आहिनि ऐं हिन वक़्त ताईं कहिड़ी अपडेट तव्हांखे मिली चुकी आहे? जी बिल्कुल, अॼु जेको आहे हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जेको कराची में PIA जो 320 जो मुसाफ़िर जहाज़ जेको लाहौर खां कराची ॾांहुं अची रहियो हो, सो उहो अॼु ओचितो मॉडल कॉलोनी जे आबादी वारे इलाइक़े में कंहिं फ़नी ख़राबी सबबु जेको आहे उहो किरी तबाह थी पियो आहे। जहाज़ अंदरि 100 जे लॻभॻि मुसाफ़िर मौजूदु हुआ, जेके समूरा उजल जो शिकार थी पिया आहिनि ऐं आबादी वारे इलाइक़े में जहाज़ जो किरण सबबु उते बे वॾो जेको आहे नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं त अहिड़े इतला ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बि ॾुख जो इज़हार कयो आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिशनर कराची ऐं DC कराची खे वाक़े वारे हंधि पहुची समूरो जाइज़ो वठण जी बि हिदायत कई आहे। जॾहिं त कराची जे मुख़्तलिफ़ वॾनि इस्पतालनि में एमरजेंसी नाफ़िज़ करे छॾी आहे ऐं हिन वक़्तु जेका आहे बिल्कुलु कराची जे एयरपोर्ट ऐं जे भर पासे जे ऐं जेको आहे मॉडल कॉलोनी खे सील कयो वियो आहे ऐं वॾी तादाद में हुते जेका फ़ौज पुलिस जा एहलकार मौजूदु आहिनि ऐं उते जेको आहे कंहिं बि आम माण्हू खे वञण जी इजाज़त नथी ॾिनी वञे ऐं सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। जी